दोस्तों उस्ताद जलाल चंद जॾहिं दरगाह मशहूरी शरीफ़ में पहुतो त आवाम जो हुजूम जमा थी वियो साईं। अलाए किथां किथां खां आवाम जेका काही पई त उनखे ख़बर पई त बाबा दरगाह मशहूरी शरीफ़ में उस्ताद जलाल चांडियो थो अचे। अब जलाल चांडी जो ॿुधियूं त जेके हुन जा मुरीद आहे, मुरीदनि खां बि वधीक उस्ताद जलाल चांडी जा परिस्तार अची गॾु थिया, दीवाना मस्ताना मदा अची गॾु थिया। हाणे उहे जेके दरगाह वारा उहे पाण परेशान थी विया त बाबा असांजे मुरीदनि खां बि वधीक इन जा उस्ताद जलाल चांडी जा परिस्तार अची गॾु थिया आहिनि, त माना उस्ताद जा मुरीद त असां खां बि वधीक थी विया, माना एॾी आवाम अची ख़लक़त गॾु थी। पर उस्ताद जलाल चांडियो त हाणे दरवेशनि जो माना वॾो चाहींदड़ो। पोइ उस्ताद जलाल चांडी माना हुननि जी माना ॻाल्हि रखी ऐं पंहिंजे मुरीदनि खे जेको आहे पंहिंजे परिस्तारनि खे चयो त बाबा वेही रहो ऐं आराम सां कलाम ॿुधो ऐं आराम सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ऐं उस्ताद जलाल चांडी माना हिन दफ़े जेको आहे कलाम खां बग़ैर माना जेको आहे ईअं ॾोहीड़नि में ईअं कलाम ॿुधाया दोस्तो। राज़ी फ़क़ीर जो तमामु भलो कलाम ॿुधायो, तव्हांखे वणंदो दोस्तो, ॿुधो। राज़ी फ़क़ीर जे दोस्तन वो दुनिया पे वफा गदार खां निकरी निर्वार जो को लाहे दिल साजो साजो आशिक एसार तो दुनिया पे वफा गदार खां निकरी निर्वार जो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जो जॾहिं माण्हुनि ॿुधियो त दरगाह मशहूरी शरीफ़ ते उस्ताद जलाल चांडी अचे थो त उस्ताद जलाल चांडी जा परिस्तार, उस्ताद जलाल चांडी जा चाहींदड़ मदा दीवाना मस्ताना साईं किथां किथां खां गॾु थी अॻु में वेही रहिया। हिकु ॿ ॾींहं अॻु में वेही रहिया त बाबा उस्ताद जलाल चांडियो अचे थो। हाणे आवाम जी वॾी तादाद थी वई साईं, एॾी तादाद थी वई जो इंतिज़ामिया खे संभालणु ॾुखियो थी वियो त बाबा एॾा माण्हू आया किथां आहिनि। पोइ ख़बर पई त बाबा उस्ताद जलाल चांडियो अचे थो, हुनजे प्यार में हुनजे इश्क में हुनजा परिस्तार आया आहिनि, हुनजा चाहींदड़ आहिनि, हुनजा दीवाना मस्ताना पुॼा आहिनि। साईं वॾी तादाद जमा थी वई। हाणे पीरनि मुर्शिदनि जी जेका हमेशह जेको सालियाना मेलो थिए पियो, जेका वरसी थिए पई, ईद मिलादुन्नबी जो जलसो थिए पियो, उन में एतिरी तादाद न पे अचे जेतिरी उस्ताद जलाल चांडी जो ॿुधियूं त आवाम अची वई, जर झंग मां अची वई दोस्तो। एॾा उस्ताद जलाल चांडी चाहींदड़ मदा हुआ दोस्तो। ऐं आवाम ॾिठो त बाबा, माण्हू ॾिठो त बाबा उस्ताद जलाल चांडी चाहींदड़ केतिरा आहिनि। हीउ बि को फ़क़ीर माण्हू आहे, फ़क़ीर आहे, दरवेश आहे, पीर मुर्शिद खां कंहिंखां घटि न आहे दोस्तो। एतिरी आवाम आई ऐं माण्हू ॾिठो, मुर्शिदनि बि ॾिठो। दोस्तो उस्ताद जलाल चांडी जी हिकिड़ी नज़र माना झलक ॾिसण जे लाइ आवाम जेका बेताब हुई, सिंधी माण्हू बेताब हुआ। अलाए किथां किथां खां सफ़र करे पंधु करे पांधीअड़ा पूॼा रुगो उस्ताद जो दीदार कयूं, बसि हिकु दफ़ो झलक ॾिसूं उस्ताद जी। दोस्तो पोइ आवाम जेका हुई वीचारी बेताब हुई, सिंधी आवाम जेके सिंधी माण्हू उहे वीचारा बेताब हुआ त बसि उस्ताद जलाल चांडियो किथां थो अचे, हितां थो अचे, हुतां थो अचे, किथां थो अचे, बसि रस्ता निहारनि पिया। आवाम रस्तनि ते वेठी त उस्ताद जलाल चांडी लाइ एॾी आवाम गॾु थी वई, ख़लक़त गॾु थी वई रुगो उस्ताद जी झलक ॾिसण जे लाइ, पंहिंजे महबूब जी झलक ॾिसण जे लाइ, दीदार करण लाइ। दोस्तो उहो ॾींहुं बि हो 1999 जो जेको उस्ताद जलाल चांडियो आयो ऐं आवाम जेको आहे ॾिठो त उस्ताद जो रंग बि फ़ुकराई आहे, फ़ुकराई रंग आहे उस्ताद जो। ऐं उस्ताद के फ़क़ीर पीर मुर्शिद खां घटि न आहे त उनजा एतिरा मुरीद आहिनि, वॾा मुरीद आया उस्ताद जा। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो पीरनि मुर्शिदनि फ़क़ीरनि सभिनि खे मञंदो, हर रंग वारो। हाणे उते उन्हनि वाक़ा ॾियारिया त बाबा उस्ताद जेको आहे अॼु खां पोइ उस्ताद जो तक़दीर बदिलण जो ॾींहुं अची वियो आहे। मौलवियुनि माना उते इहो बयानु ॾिना, पर उनखे ख़बर न हुई त उस्ताद जो रंग ई अलॻि आहे, उस्ताद अलॻि ई रंग वारो माण्हू आहे, हिन जो तरीक़ो ई अलॻि आहे, दरवेशी तरीक़ो आहे। दोस्तो पोइ उस्ताद जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां जेको ताज शरीफ़ पातो, हे माण्हू चवंदा त बाबा उस्ताद खे पारायो, टोपी लाराए पारायो, ईअं न दोस्तो। उस्ताद जलाल चांडी पंहिंजी मर्ज़ी सां रज़ा ख़ुशी सां वो ताज पातो, मोहब्बत में, प्यार में। छो जो दोस्तो उस्ताद जलाल चांडियो बुज़ुर्गनि जी, दरवेशनि जी वॾी इज़त कंदो, वॾो एतिराम कंदो, उस्ताद जलाल चांडी पातो दोस्तो। ऐं काफ़ी अहिड़ा फ़नकार आया अॼु ताईं बि अचनि था, छो जो दरगाह मशहूरी शरीफ़ में वॾा वॾा जेके फ़नकार हूंदा आहिनि उन्हनि खे दावत ॾिबी आहे, घुराइबो आहे ऐं उहे ईंदा आहिनि त पोइ
उन्हनि खे ॾिसी करे वरी आवाम बि तमामु घणी ईंदी आहे दोस्तो। त वॾो फ़नकार अचे पियो, पोइ उते नात चवंदा आहिनि, माना हुज़ूर जी तारीफ़ थींदी आहे, हुज़ूर जी मदाह थींदी आहे। पोइ उस्ताद जलाल चंडे बि हुज़ूर जी मदाह कई। उस्ताद जलाल चंडे जेको आहे राज़ी फ़क़ीर जा कलाम ॿुधाया, ॿियनि दरवेशनि जा कलाम ॿुधाया, बिना म्यूज़िक जे, बिना मौसीक़ी जे दोस्तो आवाम खे झुमाए छॾियो, आवाम खे मदहोश करे छॾियो। बसि दोस्तो आवाम जो होश ख़ता थी वियो, अलाए किथे पहुती वई, उन्हनि जो रूहानी सिलसिलो अलाए किथे जुड़ी वियो, एॾी वजद में अची वई। इहा कैफ़ियत जेका आहे उस्ताद जलाल चंड तारीख़ कई, पंहिंजे राग जे ज़रिए तारीख़ कई दोस्तो। उस्ताद जलाल चंड में अहिड़ी कला हुई, अहिड़ो फ़न हो दोस्तो। उस्ताद जलाल चंड जहिड़ो को कलाकार न पैदा थींदो, न मां ॼणींदी दोस्तो। उस्ताद हिकिड़ो ई हो जेको सिंध ॼणियो, सिंध में पैदा थियो उस्ताद। सलाम आहे उस्ताद खे दोस्तो। पोइ आवाम जेका हुई उस्ताद जलाल चंड जा चाहींदड़ मदाह जेके, उहे एसी ताईं न विया जेसी ताईं उस्ताद न वियो। उस्ताद जलाल चंड जेसि ताईं दरगाह में मशहूरी में मौजूदु हो, त हुनजा चाहींदड़ बि मौजूदु हुआ, हुनजा परिस्तार बि मौजूदु हुआ। अञा अचनि पिया, काफ़िला अचनि पिया उस्ताद खे ॾिसण लाइ, रुॻो दीदार करण जे लाइ। माना उस्ताद खां को ॿुधूं न ॿुधूं न, बसि रुॻो दीदार कयूं, बसि झलक ॾिसूं त उस्ताद आहे, असांजो जलाल चंड आहे उस्ताद। पोइ उस्ताद जलाल चंड जो हुन दीदार बि कयो, पंहिंजो दिलि बि ठारियो, हुन जा हाँ बि ठरी विया, ख़ुशि थी विया, दिलि बाग बार थी विया दोस्तो। जॾहिं पंहिंजे महबूब फ़नकार खे ॾिठूं, वॾा ख़ुशि थिया दोस्तो। ऐं उस्ताद जलाल चंड बि ख़ुशि थियो, वॾी आवाम आई उस्ताद खे चाहींदड़ जेके पहुता उस्ताद जो ॿुधी करे, उस्ताद जो दिलि बि ख़ुशि थियो दोस्तो। दुआ कयो अल्लाह पाक जेको उस्ताद जलाल चंड जी बख़्शिश फ़रमाए। उस्ताद जलाल चंड जो दरवेश हो, अल्लाह पाक उनजी बख़्शिश फ़रमाए ऐं उन जा गुनाह बख़्श करे उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। आमीन चयो दोस्तो। मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी वीडियो खे ॾिसंदा रहो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी दोस्तो। अल्लाह हाफ़िज़।